अस्सलामु अलैकुम प्यारा दोस्तो सभिनी सिंध वासियुनि खे ऐं पाकिस्तानियुनि खे भलीकार था चऊं ऐं दुआ था कयूं त अल्लाह कंदो ऐं नमूज़ी मर्ज़ खां जेको आहे सो असां निकिरी वेंदासीं ऐं पाकिस्तानियुनि खे ऐं सिंधियुनि खे ऐं असांजी प्यारी सिंध खे अमन अमान मिलंदो। अल्लाह कंदो, अल्लाह जो हबीब कंदो, प्यारे रसूल जे सदके। पर कुझु ॾींहंनि खां असांखे जेके से कुझु अहिड़ियूं पोस्टूं थियूं मिलनि जेके इहो नज़र अची रहियो आहे त ही को वायरस जेको आहे कोरोना वायरस कंहिं मज़हबी ग्रूहनि जे करे पैदा थियो आहे। हाणे कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके वीचारा जेके आहिनि से तबलीगियुनि जे कढ पिया आहिनि ऐं कुझु वरी दोस्त शुरूअ में जॾहिं हुया त इहो उन्हनि जे कढ पिया ज़ाइरीन जेके तफ़्तान में आया। यार तव्हां इहो त सोचो को बि माण्हू कॾहिं को पाण सां कैरी करे ईअं इन जे लाइ वेंदो त मां वञी जेको आहे सो हे फैलायां। हिकिड़े त दोस्त इहो लिखियो आहे त बाबा तबलीगी मुलनि खे जेको आहे सो जल्द में कढो, हैदराबाद नवाबशाह खैरपुर इहे इन में फैलिजी विया आहिनि। इन मां पोइ असां हरू भरू जेको दिल्लीअ में जेको मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु थिए पियो त पोइ माना हिंदू उन्हनि खे असां इंतिहा पसंदि छो था चऊं ऐं असां एतिरा इंतिहा पसंदि था थी वञूं। भई हीअ कुदरती आफ़त आहे, केर बि कैरी करे थो सघे, अहिड़ो खेरो जेको बि ईंदो उनखे जेको आहे सो थी सघे थो ॿाहिरां आयो हुजे, उनखे जेको आहे सो हुन खणी आयो हूंदो ऐं उन सां जेको आहे सो उहो कैरी थी आयो हूंदो ऐं पाण में असां जेको आहे सो विड़ी ऐं इहो पैदा कयूं। जेके बि पोस्टूं आहिनि बड़ा वॾा वॾा मां ॾिठमि इंटेलेक्चुअल माण्हू जेके आहिनि सम्झनि था पाण खे, जंहिंजो फेसबुक ते जेको आहे सो ऐं सोशल मीडिया ते जेको आहे हुननि जो कंट्रोल आहे, उहे सभु इहो ई था चवनि तबलीगी। यार अलाह खे मञो, अलाह जो नालो वठण वारा आहिनि। जेकॾहिं ज़ाइरीन बि आहिनि त उहे काफ़िर कोन हुया, उहे बि मुस्लमान आहिनि। ऐं जेकॾहिं हे बि आहिनि त हे बि अलाह जो नाले वठण वारा आहिनि, क़ुर पढ़ण वारा आहिनि। पोइ त माना हिंदू तव्हां सही आहिनि न, उहे त असां सां सही था कनि न। तव्हांखे ख़बर आहे त इराक़ कीअं तबाह थियो ऐं शाम कीअं तबाह थी। शाम वारा जेके आहिनि से हिक ॿिए खे ईअं जेको आहे सो ॾिसंदा आहिनि त हे शियो आहे, सुन्नी आहे। ऐं उते जेको आहे हिते जेके असां सां सुन्नी था रहनि उहे उन्हनि खे शियो काफ़िर था चवनि ऐं जेको सुन्नी शिया आहिनि उहे वरी इन्हनि खे था चवनि सुन्नी जेके आहिनि से काफ़िर आहिनि। ऐं पाण में जेको आहे सो उन्हनि जी जेका आहे सा अणबणत एतिरी आहे जो जेको आहे सो पंहिंजो मुल्क तबाह करे छॾियऊं। अलाह खे मञो, मुंहिंजा दोस्त जेके आहिनि प्यारा दोस्त आहिनि जिन जिन इहे पोस्टूं लिखियूं आहिनि त इहो मुलनि जे करे जेको आहे सो तव्हां सोचे सघो था त पंहिंजी जान सां खेॾी करे जेको आहे सो को माण्हू खणी अचे जेको आहे सो, या त अहिड़ी तव्हांजी तकड़ी गवर्नेंस हुजे हा त भई असांखे जेको आहे सो अॻकथीअ में हिननि खे जेको आहे सो न अचणु ॾिनो वञे हा, वीज़ा न ॾिना वञनि हा। त जेकॾहिं हाणे आया आहिनि त मुश्किल आई आहे त हुनखे मुंहुं ॾिबो आहे। ईअं न आहे त उन्हनि खे जेको आहे इल्ज़ाम ॾेई इंसानियत जी तज़लील कयो। पोइ त मोदी बि बहितरीन आहे, उहो बि जेको करे थो हुते मुस्लमाननि सां, पोइ छो था रुहो हुते। उन वक़्तु त कोन था चओ त शीए सां कयईं या सुन्नीअ सां कयईं। हाणे इंडिया में बि तबलीगियुनि जे मथां जेको आहे सो मुक़दमो दायर थी वियो आहे त उहे जेके आहिनि से इहे खणी आया, कैरी करे आया। ख़ुदा कुझु सोचियो, ईअं न आहे त जेको आहे सो तव्हां पंहिंजो पाण खे बसि वॾा मुबलिग ऐं आलिम के वरी चवनि था त असां सफ़ा बाला आहियूं, असां जेको आहे सो मज़हब खां सफ़ा मथे आहियूं। हे ख़ुदा जो अज़ाब आहे, हे ख़ुदा जे अज़ाब खां जेको आहे सो ड्रिजो ऐं अलाह पाक इन खां बचाए। ऐं वतस्मू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़र्रक़ू, त पंहिंजो इतिहाद जी अलाह जी रसीअ खे सोघो कयो ऐं पाण में निफ़ाक़ पैदा न कयो।
भिटाई साहिबु इहा सचल सरमस्त या सूफ़िन जेका असांजी तालीम ॾिनी आहे उहा इहा कॾहिं न ॾिनी अथऊं। त उन्हनि त चयो आहे सचल साईं चयो मज़हबनि मुल्क में फ़साद फैलाया। हाणे असां जेकॾहिं असां जेको आहे मज़हबी तौर ते अची वठी वेंदासीं त इहा ॻाल्हि सही न आहे। तंहिंजे करे तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे थधा थियो ऐं अलाह कंदो जंहिंखे जंहिंजी ज़िंदगी हूंदी ज़ाहिर आहे उन ते असांखे जेको आहे आमना सदक न चवणो आहे। जेकॾहिं असां ऐं उन्हनि खे शहादत जो मौत मिलंदो, उहे शहीद आहिनि। हदीस पाक आहे त जेके इन में गुज़ारे था वञनि उहे शहादत जो दर्जो था हासिलु कनि। हुननि जेके तबलीगी आहिनि छा उन्हनि जो पीउ माउ या ॿार औलाद न हूंदी जो असां उन्हनि खे अचे जेको आहे सो इहो ॻाल्हायूं। तंहिंजे करे महिरबानी करे अहिड़ियूं पोस्टूं शाया न कयो ऐं इन सां जेको आहे सो बेयकीनी थी पैदा थिए, नफ़रत थी पैदा थिए, इंसानियत जे ख़िलाफ़ु नफ़रत थी पैदा थिए। मूंखे कहिड़ो यकीन आहे त मां जेको आहे सही आहियां? मूंखे ॿुधायो न कहिड़ी क्राइटेरिया आहे। अलाह पाक त फरमाए त तव्हां में बहितरीन इंसानु उहो आहे जेको मुतक़ी आहे, परहेज़गार आहे। उन ते न आहे त बहितरीन इंसानु उहो आहे जेको शियो आहे या सुन्नी आहे या तबलीगी आहे या वहाबी आहे। क़ुरान पाक में या असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेको आख़िरी ख़ुतबो हुयो उन में इहो ई फ़रमानु हुयो त अछे खे कारे ते, अरबीअ खे अजमीअ ते का बि फ़ोक़ियत न आहे। चइबो त असांजो जेको आहे इहो पैगाम असां जेको आहे सो नथा ॿुधी सघूं। तंहिंजे करे इहा दिलि आज़ारी थी आहे सभिनी माण्हुनि जी। ऐं उन्हनि वीचारनि इंसाननि जी छा उहे ॿुधंदा हूंदा त असांजे ख़िलाफ़ु हुननि जो जेको मक़सदु आहे उहो मक़सदु तव्हां ॾिसो की न, तव्हां उनखे था चओ त हीउ जेको आहे सो हिन जे करे फैलियो आहे। तंहिंजे करे मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हांखे महिरबानी करे तव्हां जेको आहे पंहिंजे पाण खे सब्र सां कमु वठो ऐं हिकमत अमलीअ सां कमु वठो, सब्र ऐं शुक्र सां कमु वठो। इनशा अल्लाह इन मां निकिरी वेंदासीं। न की इहा मज़हबी मुनाफ़रत असां फैलाए पंहिंजो पाण खे सुरख़ुरू कयूं। के हुतां हुन मुंबर तां हुननि खे गारियूं ॾियनि, के हुन मुंबर तां हुननि ते गारियूं ॾियनि। जेकॾहिं सभई तव्हां हिक ॿिए खे गारियूं ॾींदो त बाक़ी अलाह पाक जी जन्नत में केरु वेंदो? इन्हनि में ई सिलेक्ट थींदा, शिया हुजनि या सुन्नी हुजनि या कीअं। अलाह पाक उन्हनि खे जेको आहे उन्हनि मां ई सिलेक्ट करिणो आहे, उन्हनि मां ई जन्नत में वेंदा। सो महिरबानी, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे सदाईं गॾु।